मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 5 सबक 8 वहंदड़ मादन में दाब प्रेशर इन फ्लूइड्स। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार मां आहियां सनाउल्ला महर। प्यारा बारो, अॼु जे हिन वीडियो में जेको असां टॉपिक कवर कंदासीं उहो आहे वहंदड़ मादन में दाब यानी प्रेशर इन फ्लूइड्स। हींअर असां पंहिंजे टॉपिक ते हलूं था जंहिंजो नालो आहे प्रेशर इन फ्लूइड्स। तो प्यारा बारो, जीअं त असांखे ख़बर आहे त गैस ऐं पाणी ॿ अहिड़ा मादा आहिनि, ॿ अहिड़ा मैटर जा टाइप आहिनि जेके वहंदा आहिनि, जेके फ्लो कंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे अहिड़नि मादनि में जेको प्रेशर प्रोड्यूस थींदो आहे या जेको अहिड़नि मादा जेके असांखे प्रेशर ॾींदा आहिनि उन प्रेशर खे चयो वेंदो आहे फ्लूइड प्रेशर या प्रेशर इन फ्लूइड्स। ठीकु आहे, बेसिकली छा थींदो आहे त इन्हनि जो जेको प्रेशर हूंदो आहे, इन्हनि जो जेको दाब हूंदो आहे उहो हर जॻह ते फैलियल हूंदो आहे। मतिलबु त असां चई सघूं था फ्लूइड प्रेशर एक्ट्स इन ऑल डायरेक्शन। मतिलबु हिननि जो जेको प्रेशर हूंदो उहो सभिनी तरफ़नि खां एक्ट कंदो। ठीकु आहे, हाणे हिनखे जेको मापियो वेंदो आहे फ्लूइड प्रेशर खे, उहो मापियो वेंदो आहे प्रेशर सेंसर सां। उहो हिकिड़ो डिवाइस थींदो आहे जंहिंजे ज़रिए असां फ्लूइड प्रेशर मापींदा आहियूं। ठीकु आहे, यानी मैयर कंदा आहियूं। सो अगरि जेकॾहिं असां हिन जे मिसालनि ते हलूं त कहिड़े नमूने सां असां जो जेको आहे त हीउ प्रेशर असांजे जिस्मनि ते एक्ट करे सघे थो, त उन जे लाइ असांजी बुक में ही हिकिड़ी फिगर ॾिनी वई आहे हिन तरीक़े जी। हीउ हिकिड़ो माण्हू आहे जेको कंहिं स्विमिंग पूल में जेको आहे तड़ करे थो ऐं उन में हुन जेको आहे त उहो मूव करण जी कोशिशि करे थो। हाणे जेकॾहिं तव्हां हिन फिगर ते गौर कंदव प्यारा ॿारो, तव्हां ॾिसंदव त हिते छा आहे त हिन बंदे ते जेको आहे ॿाहिरों ऐं हेठों, मथों ऐं हेठों ॿिन्ही तरफ़नि खां ही एरो जे निशान ते ॿुधायो वियो आहे त इन ते पाणीअ जो प्रेशर लॻे थो। चवण जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं कोई जिस्म पाणीअ जे अंदरि वञे थो त पाणीअ जो जेको प्रेशर आहे उहो उनखे चइनी तरफ़नि खां लॻे थो, हेठों मथों साइडनि में। ठीकु आहे, सभिनी तरफ़नि खां मतिलबु उहो पाणीअ जो प्रेशर जेको आहे उन ते एक्ट करे थो। हाणे हिन में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइण जी इहा आहे त जेतिरो असां गहराईअ में वेंदासीं पाणीअ जे में ओतिरो प्रेशर वधंदो वेंदो। ठीकु आहे, सो जेतिरो असां पाणीअ जे सरफेस ते अचण जी कोशिशि कंदासीं, पाणीअ खां गहराईअ खां मथे अचण जी कोशिशि कंदासीं, ओतिरो असांजो पाणीअ जो जेको असां ते प्रेशर आहे उहो घटिबो वेंदो। ठीकु आहे, सो हिन मां असांखे इहा ॻाल्हि ज़ाहिर थी त प्रेशर जेको आहे उहो पाणीअ जे गहराईअ ते डिपेंड करे थो। मतिलबु जेतिरो असां पाणीअ में अंदरि गहरो वेंदासीं ओतिरो वधीक प्रेशर लॻंदो। ठीकु आहे, हाणे जीअं प्यारा ॿारो तव्हांखे ख़बर हूंदी त हाणे 2-3 महीना अॻु में टाइटन नाले सां हिकिड़ी जेको आहे त सबमेरिन टाइप ते हिकिड़ी सबमर्सिबल शिप हुई, शिप चऊं या उनखे असां सबमेरिन ई चऊं। ठीकु आहे, सबमेरिन जो हिकिड़ो टाइप थींदो आहे जेको सबमर्सिबल हूंदो आहे। ठीकु आहे, सो उहा ओशन गेट कंपनी जी हुई। पोइ उन में चंद माण्हू हेठि जेको आहे टाइटानिक खे ॾिसण जे लाइ विया। पोइ छा थियो त उहा उते जेको आहे छा थी वई, उते पाणीअ जे प्रेशर जे करे, ठीकु आहे, उहा उते जेको आहे त माना पुरदा थी वई। ठीकु आहे, हाणे जेको आहे त छा थियो त उहा काॾे वई, उहा गहराईअ में वई समुंड जी में। ठीकु आहे, हाणे जॾहिं समुंड जी गहराई में वई त छा थी, उहा उनजी बॉडी, उन सबमर्सिबल जी यानी टाइटन जी बॉडी जेका आहे उहा उन प्रेशर खे बर्दाश्त न करे सघी ऐं उहा जेका त उते जेको आहे दॿिजी करे उते ख़तमु थी वई। ठीकु आहे, हाणे उन में हिकिड़ो जेको आहे 2 पीउ पुट पाकिस्तानी बि शामिल आहे। ठीकु आहे, सो हिन में चवण जो मतिलबु इहो आहे त माना जेतिरो असां पाणीअ जे अंदरि गहराई में वेंदासीं त ओतिरो प्रेशर ज़्यादा लॻंदो। ठीकु आहे प्यारा ॿारो, सो हिन में चवे थो त जीअं त वहंदड़ मादनि जा मालिक्यूल सभिनी तरफ़नि में हरकत कंदा रहंदा आहिनि, तंहिं करे जंहिं बि मथाशिरे सां टकराइजनि था उन ते दाब विझनि था। ठीकु आहे, चए थो हिकिड़ो तारू आहे। हाणे उन में असांजी बुक में जेका स्टेटमेंट ॾिए थो उन में चवे थो त जेको तारू आहे उहो तलाउ जे अंदरि पंहिंजे जिस्म ते हर तरफ़ खां दाब महसूसु करे थो, जेको हिन फिगर में ॾेखारियो वियो आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो, यादि रखो त घणी गहराईअ में वधीक दाब हूंदो आहे जेको जिस्म खे मथीं सतह ॾांहुं धिके थो, जॾहिं त तारूअ जो वज़न उन जे मुक़ाबले में हेठि ज़ोर लॻाए थो। यानी
हिन जो जेको वज़न हूंदो, हिन माण्हूअ जो जेको वज़न हूंदो, हिन तारूअ जो जेको वज़न हूंदो, उहो हेठे तरफ़ एक्ट कंदो, पर पाणीअ जो जेको हेठों वारो प्रेशर हूंदो उहो हुनखे मथे तरफ़ धिकींदो, यानी पाणीअ जे सरफेस ते धिकण जी कोशिशि कंदो। हाणे असां ॾिसंदासीं त वाटर या जेको लिक्विड जो प्रेशर हूंदो आहे, उन लिक्विड जे प्रेशर ते कहिड़ा कहिड़ा फैक्टर जेके आहिनि उहे इफेक्ट करे सघनि था। ठीकु आहे, सो इन्हनि खे सम्झण खां पहिरीं असां पहिरियों ॾिसंदासीं हिन एग्ज़ाम्पल जे तरफ़। त हीउ हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे, मिसाल जे तौर ते त हिकिड़ी असां वटि हीअ टैंक आहे, उन टैंक में असां पाणी भरियो आहे। ठीकु आहे, हाणे हिन टैंक में जेको पाणी भरियो आहे, पाणी भरण खां पोइ हीअ असां वटि टे नोज़ल आहिनि। हाणे जॾहिं पहिरियों नोज़ल खोलियोसीं त पोइ छा थियो, पाणी हुन मां वहणु शुरू कयो ऐं पाणी हिन पॉइंट ते थो करे। उनखां पोइ जॾहिं ॿियो नोज़ल खोलियोसीं त पोइ पाणी जेको आहे वरी हिन पॉइंट ते थो करे, ऐं जॾहिं लास्ट वारो आख़िरी पॉइंट वारो नोज़ल खोलियोसीं त उहो छा आहे, उनजो पाणीअ जो जेको प्रेशर आहे उहो इन ॿिन्ही खां ज़्यादा आहे। ठीकु आहे, यानी पाणीअ जो जेको प्रेशर जे करे पाणी जेको आहे उहो जो हिन सिलेंडर खां परे थो करे। ठीकु आहे, सो हाणे इहो बेसिकली पाणी इहो परे छो थो करे, परे इन करे थो करे त हिन आख़िरी नोज़ल ते पाणीअ जो जेको प्रेशर आहे उहो वधीक आहे। छो, इहो इन जे करे त हीअ असांजो हेठि गहराईअ में आहे। ठीकु आहे, हेठि आहे, मथां सॼो जेको आहे त पाणीअ जो वज़न पए थो। हाणे हिन ते जेको पाणीअ जो प्रेशर आहे उहो सिर्फ़ु हेतिरो पवंदो, ऐं हिन ॿिए ते हिन पॉइंट खां हिन पॉइंट ताईं पवंदो, ऐं टे ते जेको आहे सॼे पाणीअ जो वज़न पवंदो। ठीकु आहे, यानी प्रेशर पवंदो। हाणे जेतिरो वधीक प्रेशर हूंदो ओतिरो वधीक परे किरंदो। ठीकु आहे प्यारा वारो। सो हाणे जेकॾहिं असां ॾिसूं त हाणे जेको हीउ प्रेशर आहे, तो असां हींअर बि सम्झोसीं त जेको प्रेशर हूंदो आहे उहो छा ते थो डिपेंड करे, उहो डिपेंड करे थो माना डेप्थ ते, यानी हाइट ते। ठीकु आहे, हाणे छा थींदो प्यारा ॿारो, हीउ जेको पाणीअ जो वज़न आहे इहो किथे थो लॻे, इहो हिन कंटेनर या हिन सिलेंडर जे एरिया ते थो लॻे। त असां चई सघूं था त फोर्स जेको आहे हिन एरिया ते थो लॻे। ठीकु आहे, फोर्स कंहिंजो आहे, वाटर जो, यानी लिक्विड जो। हाणे इहा असांखे ख़बर आहे त जॾहिं फोर्स कंहिं एरिया ते लॻंदो आहे त असां उनखे छा चवंदा आहियूं, प्रेशर। ठीकु आहे, त हाणे प्रेशर बराबरि छा थियो, फोर्स अपॉन एरिया। उनखां बाद में हाणे हिन पाणीअ जी कुझु न कुझु डेंसिटी बि हूंदी। ठीकु आहे, यानी उन जेका घटाई बि हूंदी। लेकिन असां घटाई खे मालूम करणु चाहियूं त घटाई लाइ असां वटि फार्मूलो हूंदो आहे मास पर यूनिट वॉल्यूम। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं हितां असां मास कढणु चाहियूं त मास कीअं कढंदासीं, उन लाइ हिनखे रीअरेंज कंदासीं त थी वेंदो असां वटि रो इंटू वी। ठीकु आहे, हाणे हीअ जेका रो आहे उहा छा खे शो कंदी आहे, उहा शो कंदी आहे डेंसिटी खे। ठीकु आहे प्यारा, जीअं त असांखे ख़बर आहे त वॉल्यूम जो जेको फार्मूलो हूंदो आहे उहो हूंदो आहे लेंथ इंटू विड्थ इंटू हाइट। ठीकु आहे, ऐं उनखां बाद में जीअं त असांखे ख़बर आहे त वरी एरिया जो जेको फार्मूलो हूंदो आहे, यानी लेंथ इंटू विड्थ। ठीकु आहे, हाणे छा भला हिन फार्मूले खे मां हिन तरीक़े सां लिखी सघां थो। हाणे अहिड़े नमूने सां हाणे हीउ जेको छा थियो, हीउ असांजो वॉल्यूम जो फार्मूलो ठही वियो। ठीकु आहे, त माना असां वॉल्यूम हिन तरीक़े सां बि लिखी सघूं था त वॉल्यूम इज इक्वल टू एरिया मल्टीप्लाई बाय हाइट। ठीकु आहे, सो हाणे जेकॾहिं असां वॉल्यूम जी जॻह ते ही फार्मूलो पुट कयूं, यानी हिन तरीक़े सां त एम इज इक्वल टू रो मल्टीप्लाई बाय एरिया मल्टीप्लाई बाय हाइट। ठीकु आहे, हाणे जीअं त असांखे ख़बर आहे त जेको वेट हूंदो आहे, वेट जो फार्मूलो आहे असां वटि मास इंटू ग्रेविटी। ठीकु आहे, मास जी जॻह ते असां ही वैल्यू रखंदासीं। ठीकु आहे, हाणे ही जॾहिं वैल्यू रखंदासीं असां वटि छा थी वेंदो, इहो थी वेंदो रो मल्टीप्लाई बाय एरिया मल्टीप्लाई बाय हाइट इंटू ग्रेविटी। ठीकु आहे, तो अहिड़े नमूने सां हाणे असांखे ख़बर आहे त जेको वेट हूंदो आहे उहो बराबरि आहे फोर्स जे। ठीकु आहे, त हाणे हिते असां हीअं चई सघूं था त वेट जेको आहे उहो फोर्स जे बराबरि आहे। ठीकु आहे, त हाणे उनखां बाद में तो हाणे असां जेकॾहिं ही साॻियो फार्मूलो खणूं, यानी प्रेशर वारो फार्मूलो खणूं, त हिते हीउ जेको असांजो सॼो टर्म थियो इहो कंहिंजे बराबरि थियो, फोर्स जे बराबरि थियो। त हाणे असां हीउ सॼो टर्म हिन फोर्स जी जॻह ते रखी सघूं था। त इन तरीक़े सां असां रखियोसीं रो एरिया हाइट इंटू जी। ठीकु आहे, डिवाइड बाय एरिया असांजी साॻी रही। उनखां बाद में हाणे हिते छा थींदो प्यारा ॿार, हिते असांजी हीअ एरिया ऐं हीअ एरिया हिते पाण में कैंसिल आउट थी वेंदियूं। ठीकु आहे, हाणे जॾहिं कैंसिल आउट थी वई त असां वटि छा बचो, बाक़ी असां वटि बचंदो प्रेशर इज इक्वल टू रो इंटू हाइट इंटू ग्रेविटी। ठीकु आहे, तो हाणे ही जेको असां वटि फार्मूलो अची वियो आहे, बेसिकली हिन फार्मूले जे तहत असीं कंहिं बि लिक्विड जो प्रेशर मालूम करे सघूं था। ठीकु आहे, सभ खां पहिरीं असांखे इहा शइ मालूम करणी हूंदी त उनजी डेंसिटी केतिरी आहे। उनखां पोइ उहो जेको प्रेशर लॻे थो जे पॉइंट ते उनजी हाइट केतिरी आहे, मतिलबु डेप्थ में केतिरो आहे उहो। उनखां पोइ एक्सलेशन ड्यू टू ग्रेविटी, यानी ग्रेविटी जो बि असांखे वैल्यू रखणो पवंदो। ठीकु आहे प्यारा ॿारो, सो ही हुयो असांजो फार्मूलो जंहिंजे तहत असां कंहिं बि लिक्विड जो प्रेशर मालूम करे सघूं था। ठीकु आहे, उनखां बाद में
असां वटि जेको ॿियो टॉपिक आहे उहो आहे हाइड्रोलिक मशीन। ठीकु आहे। हाणे हाइड्रोलिक मशीन छा थींदियूं आहिनि पहिरियां ॿारो बेसिकली जेकर असां हुन स्टेटमेंट खे ॾिसूं त बुक में हिन तरीक़े सां लिखियलु आहे, द मशीन इन विच फोर्स इज ट्रांसमिटेड बाय लिक्विड्स अंडर प्रेशर इज नोन एज हाइड्रोलिक मशीन। बाय द एप्लीकेशन ऑफ रिलेटिवली स्मॉल फोर्स दे प्रोड्यूस अ ग्रेटर फोर्स। हाणे इन चवण जो मतिलबु इहो आहे त चए थो जिन मशीनुनि में प्रेशर मुंतकिल करण लाइ कोई लिक्विड इस्तेमालु थिए थो उन्हनि खे हाइड्रोलिक मशीनियूं चइबो आहे। ठीकु आहे। उहे थोरे ज़ोर मुहैया करण सां ई तमामु घणो ज़ोर मुंतकिल कनि थियूं। ठीकु आहे। सो हिन तरीक़े सां असांजो हाइड्रोलिक कुझु मशीन थींदियूं आहिनि। ठीकु आहे। हीअ हाइड्रोलिक प्रेस हूंदी आहे, हीअ हाइड्रोलिक मशीन हूंदी आहे, हीअ बि हाइड्रोलिक मशीन हूंदी आहे, यानी हाइड्रोलिक प्रेस बि असांजी हाइड्रोलिक मशीन हूंदी आहे। ठीकु आहे। जंहिंमें असां छा कंदा आहियूं, कोई न कोई लिक्विड यूज़ करे असां पोइ उन मशीन खे वर्कआउट कराईंदा आहियूं। ऐं जॾहिं उहो वर्कआउट कंदी आहे त पोइ बेसिकली छा हूंदो आहे त स्मॉल फोर्स जेको हूंदो आहे उनखे हाइड्रोलिक मशीन जेको आहे त ग्रेटर फोर्स में ट्रांसमिट कंदी आहे। ठीकु आहे। सो प्यारा ॿारो, अॼु जे हिन लेक्चर में असां ॿ टॉपिक कवर कयासीं। हिकिड़ो हुयो फ्लूइड प्रेशर इन फ्लूइड्स ऐं ॿियो असां हाणे हींअर पढ़ियोसीं हाइड्रोलिक मशीन। ठीकु आहे। त मूंखे उमेदु आहे त तव्हांखे इहे टॉपिक सुठे नमूने सां सम्झ में अची विया हूंदा। तो इंशाल्लाह नेक्स्ट क्लास में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।